सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। अज मां तव्हांखे पंहिंजा जेके संत आहिनि, महात्मा आहिनि, जेके जियो कल्याण लाइ हिन धरती ते मानव कल्याण लाइ ईंदा आहिनि, अॼु मां उन्हनि जे बारे में सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम द्वारा तव्हांखे हिकु अद्भुत जानकारी ॾियण आई आहियां कि हू जॾहिं जॾहिं पंहिंजी धरती ते आपदाऊं आयूं आहिनि त संत महापुरुष मानव कल्याण लाइ केतिरा सुठा ऐं अद्भुत कार्य करे रहिया आहिनि ऐं केतिरी आम जनता खे मदद ॾेई रहिया आहिनि। जी हाँ, त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि पंहिंजी अमरापुर दरबार जा जेके संत महापुरुष सभु मिली करे केतिरी सेवाऊं ॾेई रहिया आहिनि। त पंहिंजे ॿार जेके आहिनि, जंहिंजी आर्थिक स्थिति सुठी न आहे, कमज़ोर आहिनि, उन्हनि जे ॿारनि खे बुक्स, कॉपी, पेन, उन्हनि जूं फीसूं मुहैया कराईंदी आहे। ऐं ॿियो जेके आर्थिक रूप सां कमज़ोर आहिनि, उन्हनि खे राशन हर महीने अमरापुर दरबार ॾींदो आहे, मदद कंदो आहे, हर वक़्तु अॻियां रहंदो आहे। ॿियो जॾहिं का बीमारी या का तीमारदारी या का तकलीफ़ अचे थी त हॉस्पिटलनि जा ख़र्चा, इंजेक्शन, दवाऊं ऐं घणेई तरह जूं सुविधाऊं ॾींदो आहे। पंहिंजूं घणेई ॿारनि जूं शादियुनि में तकलीफ़ थी अचे, जेको आर्थिक वर्ग सां कमज़ोर आहे, त घणेई कन्याउनि जो विवाह सम्मेलन कराईंदो आहे अमरापुर दरबार जयपुर में। ऐं अहिड़ा सम्मेलन थींदा आहिनि जेके सभिनि वर्ग जे ॿारनि जी पाण शादी कराए सघंदा आहियूं। इहा मदद बि अमरापुर दरबार ॾींदो आहे। ऐं हींअर कोरोना काल में एॾी तकलीफ़ूं आयूं, जेके सिलेंडर आसमान छुई रहिया हुआ, उन्हनि जा अघ एतिरा मथे थी विया हुआ त जेके आर्थिक रूप सां कमज़ोर आहिनि त अमरापुर दरबार अॻियां अची करे उन्हनि खे सिलेंडर, इंजेक्शन ऐं घणेई सुविधाऊं उन्हनि खे ॾिनियूं। ऐं जेके कमज़ोर पंहिंजा अमरापुर जा संत आहिनि, जेके सभी अॻियां थी करे अॻियां ईंदा आहिनि आम जनता लाइ, जेके इंजेक्शन या जेके हींअर कोरोना काल में घणेई जेके एम्बुलेंस हुयूं, उहे मृत शरीर या जेके पंहिंजे शवनि खे खणनि न पिया, त अमरापुर दरबार 3 मोक्ष वाहिनियूं मुहैया करायूं। ऐं उहे 3 जेके ड्राइवर आहिनि, उन्हनि जो रहण, खाइण, पीअण जो सॼो ख़र्चो अमरापुर दरबार खयो। ऐं पर 36 क़ौमुनि जे माण्हुनि खे बि मदद ॾिननि, उन्हनि खे इंजेक्शन, सिलेंडर ऐं घणेई नंढियूं नंढियूं सुविधाऊं जेके चइण खां ॿाहिरि आहिनि, उहे सभु सुविधाऊं अमरापुर दरबार खां मिलंदियूं रहियूं। ऐं मोर्चरी में 5 फ्रिज रखाया आहिनि, जेके शव हुजनि था ऐं कंहिंजा पंहिंजा ॿाहिरि आहिनि, अचण में वक़्तु थो लॻे, त उन्हनि खे ऐं ॿियनि खे बि इहा सुविधा ॾिननि कि उन्हनि खे फ्रिज में रखी सघूं, फ्रिज उहे सभु यूज़ करे सघनि। ऐं वक़्तु सां जेके बि आर्थिक रूप सां कमज़ोर हुआ परिवार, उन्हनि लाइ हर तरह जी सुविधा, राशन, ॿारनि जूं शादियूं, लिखाई, पढ़ाई, सिलेंडर ऐं मोक्ष वाहिनियूं, अनगिनत जयपुर जी अमरापुर दरबार ॾेई रहियो आहे। वक़्तु सां जन कल्याण लाइ, मानव हित लाइ अॻियां आयो आहे। ऐं जंहिंजा जेतिरी अद्भुत ऐं जेतिरो चइजे ओतिरो घटि आहे। महापुरुष ऐं जन कल्याण ऐं मानव कल्याण लाइ जयपुर जी अमरापुर दरबार हर वक़्तु अॻियां आई आहे ऐं सुठी तरह ऐं अद्भुत मदद करण लाइ कॾहिं पुठियां न रही आहे। त मूंखे लॻे थो सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां मां इहा हिकु सुठी सुहिणी जानकारी ॾेई रही आहियां। सतनाम साखी। जय झूलेलाल।